बचाइण में तव्हांखे हर रस्तो बंदि मिलंदो। कंहिंखे कुझु ॿुधाइण जे लाइ ज़िंदा हुजणु ज़रूरी आहे। मतिलबु त तव्हांजी अर्जी एंड मतिलबु त तव्हां ॿई पाण में मिलियल आहियो? हा, असां ॿई पीउ पुट आहियूं। ईअं न कयो, असांजी कहिड़ी भला तव्हां सां दुश्मनी आहे? मुंहिंजी कार ऐं हिन ॿिन्हिनि जी बाइकियूं खणो, असां हथु कढो। असांजो भले मोबाइल में खणो। न न न न, कतई न। पैसनि जो मुतालबो आहे छा? हे ॿई त सफ़ा चाहे ग़रीब। मतिलबु त हिकु ग़रीब जो ॿार ॿियो वरी बाहि में अथनि। ऐं तूं ॿुधाए? मां मिड़ई 2-3 लखनि जी बंदोबस्तु करे सघां थो। पैसा न खपनि। बाक़ी हाणे कुझु सम्झ में अचणु लॻो आहे। छा अची रहियो आहे सम्झ में? वो हिन जो पीउ पुलिस में आहे। ज़रूरु कंहिं पंहिंजे रिश्तेदार खे तव्हां पुलिस को छॾाइण लाइ कंदा हूंदव। लॻे थो त तुंहिंजो दिमाग़ गाह चढ़णु लॻो। सुरीला, हिन जे पीउ में कमु हुजे हा त पोइ तव्हांखे हिते छाजे लाइ आणींदो आहे? मतिलबु त असां टई तव्हांखे घुरबल आहियूं? बिल्कुलु हा। पर छो? तव्हां टिन्हिनि खे सज़ाए मौत ॾियणो आहे। सज़ाए मौत? पर छो? छाजे लाइ? असां कहिड़ो गुनाह कयो आहे? गुनाह त तव्हां खोड़ कया आहे। तूं केरु थींदो आहे असांजा गुनाह जो हिसाब वठण वारो? मां पंहिंजे माउ पीउ खे हिकिड़ो ई आहियां, मूंखे छॾियो। मां तव्हांखे कोन छॾींदुसि। मां तव्हांजे मौत जो फ़ैसिलो करे पंहिंजी निब भञी छॾी आहे। तूं केरु थींदो आहे असांजी मौत जो फ़ैसिलो करण वारो? हिन वक़्तु जज बि मां आहियां ऐं मौत जो फ़रिश्तो बि। असां तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे? तव्हां रुॻो मुंहिंजा न, पर मूं जहिड़नि अलाए केतिरनि पीअरनि जा ॾोहिया आहियो। ॾींहं जी रोशनी में शराफ़त जो चहिरो ऐं सिज लहंदे ई चोर ऐं खूनी में तब्दील थी वञो था। इहे सभु कम हिन जा त ॻाढ़े क़ुरान जो कसमास हिन ई ख़राब कयो। हा हा, सच्चाई इहा आहे। हे जेॾो अमीर आहे तेॾो ई खेल आहे। असांखे बि चोरी, नशे ऐं जुआ ते हलायो अथई। असांखे वञण ॾे, असां तौबा ज़ारी न कयूं, असांजे पासे खां बि परे रहंदासीं। जे गिटी मोहे गुज़रण असां उहे रस्ता ई मोटे हले वेंदासीं। कतई न, छो त जॾहिं मौत जो फ़रिश्तो ईंदो आहे त पोइ वापसि न ईंदो। असां ते राम कयो, असांजे पीउ माउ ते राम कयो। तव्हां मुंहिंजे पुट ते रहम कयो त मां तव्हां ते रहम कयां? तुंहिंजो पुटु? हा, मुंहिंजो पुटु। ₹10,000 हमने वरिता। उनखां तव्हां में फुरिया ऐं उनखे गोलियूं हणी मारे छॾियो। हुन बि तव्हांखे लाज़िमत कयूं थियूं जान बचण जे लाइ। असां ॿिन्हिनि वटि पिस्टल कोन्हे को, हिन वटि ई पिस्टल हुयो, असां वटि कोन्हे को ॿिन्हिनि वटि। असां तोखे मना कंदा हुआसीं त गोलियूं न हलाए, हाणे ॾे मुंहुं। हा साईं, मद्रासी हीरन वांगे एक्शन रहंदो आहे। हाणे ॾेखार एक्शन, राति जो थी वियो थी। जॾहिं मौत जो फ़रिश्तो साम्हूं ईंदो आहे त पोइ इंसान बदहवास थी वेंदो आहे। असांखे मरण मां तव्हांखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो? तव्हांखे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो माण्हू खे मरण मां? मां मञा थो त असां ग़लति कयो आहे। तव्हांजे मञण सां मुंहिंजो पुटु ऐं हिन जो भाउ वापसि कोन ईंदो। वापसि त कोन ईंदो, पर वरी बि हुनखे सुकून मिलंदो।
हुते रहण कयो मां पाए माउ पीउ जो हिते ई आहियां हुते रहण कयो ही पिस्तौल ही ज़हर ऐं इजाज़त तव्हांखे फुल इजाज़त आहे तव्हां पंहिंजी मौत चुराए सघो मूंखे गोली का ॾाढो भउ थींदो आहे न न मूंखे ज़ख़्म बर्दाश्त न थींदा नंढे इलाइक़े मूंखे धकु लॻंदो ऐं मां बेहोश थी वेंदो तूं छो ख़ामोश आहीं ज़ोर खां एलर्जी थी छा मां सुधारण जे लाइ तव्हांखे सिर्फ़ु हिकु चांस थो वठां मुंहिंजे घरवारीअ जी डिलीवरी आहे मां पंहिंजो पुटु ॾिसणु थो चाहियां ऐं हुन सां गॾु रहणु थो चाहियां न इहो मुहाल आहे अलाए केतिरनि पीढ़ियुनि खे पुटनि खां महरूम कयो थी तोखे कीअं छॾिबो औलाद सां प्यार करण लाइ बच्चू तूं हिन ॿिन्हिनि खे गोली सां मार त मां तोखे आज़ादु कयो हा मूंखे ॾे पिस्टल पंहिंजी जान खां ॿिए जी जान वधीक न आहे सजी हिन ॿिन्हिनि खे तूं चाकू सां मार त मां तोखे आज़ादु कंदुमि हा मूंखे ॾे चाकू तव्हां मूंखे ई भई न ॾिसो छो त हिन फिल्म में तव्हां ई ॿिन्हिनि मूंखे आंदो हुयो मां त शरीफ़ माउ पीउ जी औलाद आहियां मां त महिनत करे मज़दूरी करे पंहिंजो पेट पालींदो हुयुसि पिया तूं हिन ॿिन्ही खे ज़हर जो इंजेक्शन लॻाए असां तोखे आज़ादु था कयूं मां ईअं कोन कंदुसि ऐं न तव्हां ॿई मूंखे ईअं करणु ॾींदो ॾिसो तव्हां कानून जे ख़िलाफ़ क़दम था खणो कानून तव्हांखे कोन छॾींदो अगरि भली न बख़्शे हूअं बि कानून जो हक़ु आहे त गुनहगार खे न बख़्शे ॾिसो तव्हां ॿई असांखे पुलिस जे हवाले करे पंहिंजो बदिलो पूरो करे सघो था काश कानून असांखे सिस्तो इंसाफ़ फ़राहम करे ऐं मुजरिमनि खे सज़ा ॾिए तव्हांखे साड़ी मां हुआ अब्बो ज़ुल्म करे छॾी अब्बो ज़ुल्म करे छॾी असां एॾो दरबार सदान को बड़ो बोली मारे छॾियो असांखे तव्हां दिलजाए कयो कि पाकिस्तानी पेट्रोल न आहे ईरानी आहे ईअं न कर ईअं न कयो ॾिसो हिकु भेरो वरी बि सोचो पंहिंजे फ़ैसिले ते हाणे सोचण लाइ वक़्तु कोन्हे न कलमो पढ़ो